ज़िले सांगड़ तहसील टंडो आदम जा रहवासी आहियूं। असांजो ॻोठ कड़ियो बचल खान बुधाणी असांजो क़दीमी ॻोठ आहे, जंहिं ते ज़ाहिद उमराणी शाहपुर चाकर जो जंहिं अची कब्ज़ो कयो आहे ऐं उते हथियारबंद माण्हू विहारिया अथसि। खुले आम दादागिरी करे पंहिंजी फायरिंग पियो करे, जंहिंसां ॻोठाणा मुतासिर थिया आहिनि। पर उन खां अलावा स्कूल ताईं बि गोलियूं आयूं आहिनि। 5 ॾींहंनि खां असांजो स्कूल बंदि आहे। उन ज़मीन जो जेको पाणी आहे असरु मिठो आहे ऐं असांजे ॻोठ जो पाणी पीअण जो खारो आहे, सम्झो, जेका असां पाणी उन ज़मीन में जा इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजे पीअण जे लाइ। उन ॿनी ते ज़ाहिद उमराणी ज़ोरी कब्ज़ो अची कयो आहे। ॿार स्कूल पढ़णु कोन था वञनि, औरतूं पाणी भरणु कोन थियूं वञनि, मसूर वेठा आहिनि। असीं अरबाब अख्तियार खे इहो मुतालबो था कयूं त महिरबानी कयो, पंहिंजनि जेके पीपुल्स पार्टी जा रहनुमान उते जा, उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त हिननि ग़रीबनि जो दादरसी कयो।